सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। आऊं तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरनी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ैरियत सां आहियो? मज़े में? ऐं असां तव्हांजे लाइ दिलि सां दुआ कयूं था तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हुजो, ऐं जेकॾहिं न आहियो त पोइ बिल्कुलु ठीकु ठाक थी वेंदो, छो त दुआऊं कयूं था दिलि सां, ऐं जेकी दुआऊं दिलि सां कबियूं आहिनि उहे अॻनि जूं ज़रूरु आहिनि। इंशाअल्लाह हाणे करीब अमां जे अंगणनि ते जमाला थींदा, बिल्कुलु फिटफाट थी वेंदो। तव्हांजी दुआउनि तो फिर असीं बिल्कुलु ठीकु ठाक आहियूं। ज़िंदगी खे सुठो गुज़ारणु चाहियो था त सची ॻाल्हि इहा आहे, मां इलाही माण्हुनि खे ॾिठो आहे जेकी अक्सर जॾहिं बि उन्हनि खे टेलीफोन कंदा आहियूं या जॾहिं बि उन्हनि सां राब्ते करण जी कोशिशि कंदा आहियूं, या त उहे फ़ोन न आहिनि खणंदा, ऐं जेकॾहिं उहे फ़ोन खणी वठंदा आहिनि ऐं उन्हनि खे चवंदा आहियूं त 2-4 मिंट ॾेई वठो, भला किथे चांहि पियूं, किथे का गैदरिंग करे वठूं, मौसीक़ी जो प्रोग्राम आहे उते हलणो आहे, को इवेंट आहे उन में हलणो आहे, त उहे दोस्त चवंदा आहिनि अक्सर इहो जुमिलो तव्हां सां बि इहो पेश आयो हूंदो, को न को किथे न किथे कंहिं दोस्त इहो जुमिलो तव्हांजे साम्हूं रखियो हूंदो, ऐं उहो जुमिलो इहो हूंदो आहे त यार टाइम कोन्हे को। इहो जेको टाइम न आहे न, इहो इनजे करे असां चई छॾींदा आहियूं, कॾहिं कॾहिं हरूभरू बि चई छॾींदा आहियूं यार टाइम न आहे। माना टाइम हूंदो बि आहे, 24 कलाकनि मां को कलाक त वांदो हूंदो असां वटि बि या न हूंदो, पर असां चई छॾींदा आहियूं सुस्तीअ में, ऐं कॾहिं कॾहिं हरूभरू बि वॾाईअ में बि चई छॾींदा आहियूं यार असां को वॾा मसरूफ़ आहियूं, पर मसरूफ़ियत एतिरी बि न हूंदी आहे पाण खे जो असां कंहिं दोस्त लाइ टाइम न कढी सघूं, किथे कंहिं गैदरिंग में वञी सघूं। असल में ईअं थींदो आहे त अहिड़ा माण्हू अक्सर मूं ॾिठा आहिनि त उहे इहो सोचींदा आहिनि त हाली टाइम न आहे ऐं हाली को कमु करे वठूं। के माण्हू जेके मसरूफ़ सच में हूंदा आहिनि उहे चवंदा आहिनि कमु करे वठूं, पोइ टाइम कढी वठंदा, इन्हनि कमनि जे लाइ टाइम आहे ई आहे, पोइ अॻिते हली करे इहो टाइम मिली वेंदो। पर वक़्तु इंतिहाई महदूद आहे, ज़िंदगी इंतिहाई मुख़्तसिर आहे, अॻिते हली करे पोइ इहो टाइम वरी न मिली सघंदो आहे। माण्हू पोइ उन्हनि घणनि खे यादि कंदो आहे, पोइ सोचींदो आहे यार असांजी जेका उमिरि हुई न, असांजी जेका खेॾण जी उमिरि हुई उन वक़्तु असां खेॾियासीं कोन, असांजी जेका उमिरि घुमण फिरण जी हुई, संगत साथ सां ट्रेवल करण जी उमिरि हुई, किथे वञण जी उमिरि हुई, उहो असां मज़ो वरितोसीं न। असां जॉब में लॻी वियासीं, असां नौकिरीअ में वियासीं, असां ते घर जा ॿार पइजी विया, असां माना ज़िंदगीअ खे एंजॉय न करे सघियासीं, ज़िंदगी खां मज़ो न वठी सघियासीं। ज़िंदगी जो मज़ो इहो आहे त हल्को फुल्को चिटचेट हुजे, ऐं किथे न किथे कंहिं संगत साथ सां जेकॾहिं तव्हां वञणु चाहियो था त नंढो नंढो को अहिड़ो प्लान ठाहियो जिते तव्हां वञी करे ज़िंदगीअ खे कुझु एंजॉय कयो, डिप्रेशन खां निकिरी अचो, स्ट्रेस खां निकिरी अचो। इलाही माण्हू अहिड़ा मां ॾिठा आहिनि जेकी ज़हन ते बार रखी बि चुप करे वेठा हूंदा आहिनि। अड़े बाबा कंहिंसां हाल अहिवाल त वरी चवंदा को मसइलो न आहे, का ॻाल्हि न आहे। कंहिंखां बि तव्हां अहिड़ी सूरत हाल पुछा कंदव न, पोइ भले उहो ॾुख में बि हुजे, उहो जेकॾहिं तकलीफ़ में हुजे, उहो तव्हांखे इहो जुमिलो चवंदे नज़र ईंदो यार का ॻाल्हि न आहे, मिड़ई ईअं मिड़ई थरी तबियत ख़राबु आहे। यार ॻाल्हि आहे तंहिंजे करे तुंहिंजो मूड ऑफ आहे। असुलु मसइलो इहो आहे त मूड ऑफ इनजे करे थींदो आहे जो उन में का न का ॻाल्हि हूंदी आहे ऐं उहा असां न ॿुधाईंदा आहियूं। न ॿुधाईंदा आहियूं त पोइ उन सां छा थींदो आहे त असांजे दिमाग़ ते उहो बार पइजी वेंदो आहे, दिमाग़ ते बार पइजी। इलाही माण्हू तव्हां ॾिठा हूंदा अचानक अस्पताल बीड़ा थी वेंदा आहिनि, अब छो छा थियो, चई दिमाग़ जी रग फाटी पई। असुल में उन्हनि माण्हुनि पंहिंजा जेकी मामला आहिनि, जेकी मसइला आहिनि, उहे कंहिंसां शेयर न आहिनि कया। सो शेयरिंग इंटाई लाज़मी आहे। पंहिंजो को न को साथी हमदर्द त हूंदो न तव्हांजो, जिन सां तव्हां पंहिंजा मसइला शेयर करे सघो था, हाल अहिवाल ॾियो। कॾहिं कॾहिं असां इहो जुमिलो ॿुधंदा आहियूं पंहिंजनि वॾड़नि खां त यार कुझु ॿुधाए वठि, दिलि जो भार हल्को कर। हाणे उहो कुझु असांखे ॿुधाईंदो त उन मां थींदो त कुझु बि कोन्हे, पर दिलि जो भार हल्को थींदो हुनजो, त यार मां हिनखे ॿुधाए छॾियो। सो इहे शेयरिंग्स बि कंदा कयो, पंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा कयो, ऐं कुझु टाइम कढंदा कयो। हिकिड़ी ॻाल्हि वरी ॿी ज़हन में रखंदा कयो त माज़ी जेको गुज़री वियो न, उनखे बार बार वरजायो न, उन ते बार बार सोचो न, उनखे बार बार ॾिसो न त यार मां हीअं कयो, मां हूअं कयो, ऐं हीअं थिए हा त हूअं थिए हा, पछतायो न। जेको हिन वक़्तु जंहिं हाल में आयो, जंहिं कंडीशन में आयो, इन कंडीशन्स खे ॾिसो ऐं इन ई ज़िंदगीअ खे बहितर नमूने सां गुज़ारण जी कोशिशि कयो। इलाही माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेकी सिर्फ़ु कमाईंदा आहिनि, वरी उन्हनि माण्हुनि ते पाण ॻाल्हायूं था जेके सिर्फ़ु कमाईंदा आहिनि, पर पाण पंहिंजी का सहूलियत न वठी सघंदा आहिनि। असां वटि ॻोठनि में अहिड़ा इलाही असांजा मिट माइट बि आहिनि, तव्हांजो बि को हूंदो, जेकी ॿुधण में तमामु वॾा लखपति हूंदा, करोड़पति हूंदा, पर उन्हनि जी ज़िंदगी जेका आहे, जेका रिहाइश आहे, जेका रहणी कहिणी आहे, सादगीअ वारी ॻाल्हि नथो की हरूभरू बि कंजूस साहिब कई आहे उन्हनि। के माण्हू सादगीअ सां ज़िंदगी गुज़ारनि, के हरूभरू कंजूस साहिब कंदा आहिनि। पोइ छा आहे त उन्हनि जी का माल मिल्कियत आहे, उन्हनि जेको सभु कुझु जमा पूंजी आहे, उहे वए खां पोइ हरूभरू लॻंदो आहे न। तव्हां जॾहिं उन्हनि शयुनि खे इस्तेमालु न करे सघो, उन मां को फ़ाइदो न वठी सघो, अलाए साईं तव्हांखे ॾिनो आहे त पोइ तव्हां सुठी गाॾीअ में घुमी सघो था, सुठी कंहिं बिल्डिंग में घुमी वेही सघो था, का पंहिंजे लाइ आसाइश करे सघो था, ॿाहिरि वञी सघो था, ॿाहिरि कंट्रीज़ जा टूर हणी सघो था। यार ज़िंदगी खे, लाइफ खे इंजॉय कयो, पैसो अचणु वञण जी शइ आहे। सो कई माण्हू अहिड़ा आहिनि जेकी इन ॻाल्हि में हूंदा आहिनि त अॼु न त सुभाणे घुमंदासीं, सुभाणे न परीहं घुमंदासीं, परीहं साईं त पोइ ॿार वॾा थी विया, वरी ॿारनि जूं ख़्वाहिशूं, वरी पोइ पंहिंजूं ख़्वाहिशूं अधूरियूं रहिजी वेंदियूं आहिनि। पाण उन्हनि ख़्वाहिशुनि जे बार में, उन मलबे में दॿिजी वेंदा आहियूं ऐं पाण चुप चुप ज़िंदगी गुज़ारींदा आहियूं। पोइ पाण वरी सोचींदा आहियूं यार मां न करे सघियुमि, भला हाणे मुंहिंजो पुटु करे, ऐं हाणे जेकॾहिं मां न करे सघियुमि त पंहिंजी फैमिली खे एतिरो कयां।
पोइ पाण सॼी ज़िंदगी माना इहो ई सोचींदे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे छॾींदा आहियूं। पंहिंजी ज़िंदगी जे लाइ थोरो टाइम कढो। ऐं चवण जो मक़सदु मुंहिंजो रुॻो इहो आहे, अॼु तव्हांखे गुज़ारिश कयां थो त पंहिंजे लाइ टाइम कढो। ऐं जेको तव्हांखे दोस्त को फ़ोन करे थो त यार मुलाक़ात कर, ऐं किथे वेही करे किथे गैदरिंग करणी आहे, 2-4 लम्हा हिक ॿिए सां डिस्कस करणा आहिनि, कढी वठो टाइम कढी वठो। इन सां सोशल तालुकात बि थींदा आहिनि ऐं इन सोशल तालुकात सां तव्हां अॻिते हली फ़ाइदो बि वठंदो ऐं उन्हनि तालुकातनि जे करे ई तव्हांजी ज़िंदगी बहितर गुज़रंदी। सची ॻाल्हि इहा आहे, जेकॾहिं उहे न आहिनि न तालुकात, पोइ मसइलो वॾो आहे, पोइ मसइला क्रिएट थींदा आहिनि, पोइ तव्हां कंहिंखे का ॻाल्हि ॿुधाए नथा सघो। ऐं जेकॾहिं उहो माण्हू को बि माण्हू तव्हांखे फ़ोन कंदो रहे थो ऐं उहो माण्हू कॾहिं वरी तव्हां जॾहिं परेशान हूंदो तव्हां फ़ोन कंदव न, तव्हांजो मसइलो को हल करण वारो न हूंदो, चवंदो साईं वाड़े वाह असां तव्हांखे अॻ में सारींदा हुआसीं, तव्हां असांखे यादि न कंदा आहियो। सो गिव एंड टेक जो ज़मानो आहे, पोइ कुझु माण्हू खे टाइम ॾियो, माण्हू खां टाइम जे बदिले का शइ वठी वठो। सो टाइम जी इलाही वैल्यू आहे, टाइम जो इलाही क़दुरु आहे। सो अॼु असां मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते ॻाल्हाईंदासीं। हीअ त मां पंहिंजी ॻाल्हि कंदो आहियां, सुबुह तक्र तकिड़ हूंदी आहे, पोइ सॼी राति जो जेको आहे सो माना निंड खां पोइ फ्रेश माण्हू अची वेंदो आहे त पोइ वरी का ॻाल्हि करे वठंदो। पोइ तव्हांखे ॻाल्हियूं वणंदियूं आहिनि, उहे ॻाल्हियूं तव्हां ते पहुचायूंसीं। अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते ॻाल्हाईंदासीं, ख़ासि तौर ते असांजे जेके दोस्त महिरबान आहिनि जेकी पाकिस्तान खां ॿाहिरि वञणु चाहिनि था या कंहिं सुठे मुल्क में सेटल थियणु चाहिनि था, चवनि था त यार हिते पंहिंजो मुल्क त ॾाढो भलो आहे, इन ॻाल्हि में को बि माना ईअं आर न आहे त असांजो मुल्क ॾाढो सुठो आहे, पर के माण्हू चवंदा आहिनि त यार को बिज़नेस करिणो आहे, तालीम जो मसइलो आहे, किथे वञिणो आहे, किथे रहणो आहे, त पोइ उन्हनि जे लाइ छा करणु खपे ऐं उहे कीअं रही सघनि था, कहिड़े तरीक़े सां उते सेटल थी सघनि था कंहिं बि मुल्क में। सो असां इन हवाले सां बि तव्हां सां ॻाल्हाईंदासीं। अॼोको प्रोग्राम ॾाढो लाभाइतो काराइतो हूंदो। ऐं ॿियो वरी असां वटि हिकिड़ो ॿियो मामिलो बि आहे, उहो आहे थैलेसमिया जे मरीज़नि जो। थैलेसमिया जा मरीज़ ॾाढी तकलीफ़ जो शिकार थी वेंदा आहिनि, ॾाढी परेशानी उन्हनि खे हूंदी आहे, छो त हफ़्ते में 15 ॾींहं 20 ॾींहं उन्हनि खे रत जी ज़रूरत पवंदी आहे ऐं उहो साॻियो ग्रुप मिलण बि ॾाढो मुश्किल हूंदो आहे, 2-4 माण्हू ॻोल्हण बि ॾाढो मुश्किल हूंदो आहे, इलाजु करणु वॾो मुश्किल मरहलो आहे। माना हीअ ॾाढी तकलीफ़ वारो कमु आहे। ख़ुदा न ख़ासि असां कॾहिं पाण ई ईअं ई कंहिं आम माना बुखार में खंघि में वञी अस्पताल पहुचंदा आहियूं त पोइ पाण खे ॾिसो था त OPD में रश हूंदी आहे, डॉक्टर सां मिलण जे लाइ मामला इलाही ॾुखिया लॻंदा आहिनि। सो हीअ जेको वरी मामिलो आहे इहो अञा ॾुखियो आहे त माण्हू अरेंज करणु, उन्हनि खे ब्लड जी ज़रूरत मरीज़नि खे ॾियणु, इहो वॾो हिकिड़ो ॾुखियो कमु आहे। इन ॾुखी सूरत हाल खे कीअं मोड़ींदा आहिनि असांजा दोस्त। अलाह ख़ैरु करे सभिनी जे बचड़नि खे सभु ठीकु ठाकु हुजनि, फिटफाट हुजनि, सिहतमंद हुजनि। पर जेकॾहिं कंहिंसां इहो मसइलो आहे, कंहिंसां इहो ॾुखियाई पेश अचे थी ऐं पोइ थैलेसमिया जा मरीज़ घर वेठा आहिनि ऐं कोविड वारी जेका सूरत हाल इन विच में बि त ईअं थियो त सॼी जेका आहे काइनात ज़रे घटि बंदि हुई। सो उन सूरत हाल में जेके थैलेसमिया जा मरीज़ आहे उहे ॾाढी ॾुखियाई जो शिकार थिया। सो उन्हनि मरीज़नि जी कीअं सार संभाल लहिजे थी, उन मरीज़नि खे छा करणु घुरिजे ऐं उन्हनि मरीज़नि जे लाइ पाण पंहिंजो छा किरदारु अदा करे सघूं था। कोई असांखे जेकॾहिं ख़ुदा न ख़ासि चए थो न, मूंखे ई कोई चवंदो साईं रत जी ज़रूरत आहे, मां पहिरियां चवंदो साईं मां त सफ़ा लाश लॻो पियो आहियां, मां रत ॾींदुसि त मरी वेंदुमि। हीअ हर इहा सोच न सोचणु खपे। चवनि था रत ॾियण सां रत ठही वेंदी आहे। सो माना कंहिंजे कमु अचण जी ॻाल्हि कंदा कयो, चओ साईं मां आहियां मौजूदु आहियां, ॾिसो मुंहिंजो ग्रुप जेकॾहिं मैच थिए थो त मां माना विलिंग आहियां। सो नड़ी साई वठूं था, मोटी अचूं था त इन मौज़ूअनि खे सेड़े सुठे नमूने सां मौज़ महिमाननि सां तव्हांजी कचहरी करायूं था। तव्हां सां गॾु रहिजो, काॾे बि न वञिजो, ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था। मोज़ महिमान असांजे स्टूडियोस में पहुची पिया आहिनि, उन्हनि सां तव्हांजी कचहरी करायूं पिया। इंट्रो में जीअं मां ॻाल्हि कई सभ खां पहिरियां त जेकी ॿाहिरि सेटल थियणु चाहिनि था या ख़ासि तौर ते कैनेडा वञणु चाहिनि था, सो असांजा दोस्त कैनेडा ख़ासि तौर ते घणो वेंदा आहिनि, पोइ उन्हनि जे लाइ छा तरीक़ेकार आहे वञण जो ऐं उते सेट थियण जो छा तरीक़ेकार आहे ऐं ख़ासि तौर ते उते जेकी असांजूं अदियूं भेनरूं या फैमिलीज़ के जेके प्रॉब्लम्स आहिनि उहे कीअं सॉल्व करे सघजनि था, उन्हनि खे कीअं उते रहण जे क़ाबिल बणाए सघिजे थो, मतिलबु उन्हनि जा जेके डॉक्यूमेंट्स आहिनि, जेके कागज़ आहिनि, उहे लिख पढ़ जेका आहे उहा पूरी जेका क्लियर कीअं कराए सघे थी, छा छा असांखे करणु खपे, असांखे कहिड़ा कहिड़ा कागज़ उते ॾियणु घुरिजनि, इन हवाले सां पाण कचहरी कंदासीं। सो अॼु असां सां गॾु इन हवाले सां आमिर इस्माइल साहिबु आहे जेको इमिग्रेशन एक्सपर्ट आहे कैनेडा में, ऐं उन सां गॾु मिसिस आमिर इस्माइल बि आहे। ॿई इन ई मौज़ू ते ॻाल्हाईंदा। ॿिन्ही खे केॾल वेलकम चऊं था। अस्सलाम वालेकुम जी। जी वालेकुम सलाम। ठीक है जी। जी बहुत शुक्रिया, आपने मदद किया अपने प्रोग्राम में। बहुत शुक्रिया। आप भी कैसे हैं? ठीक है, थैंक यू सो मच। आप भी हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। इन खां सवाइ जीअं थैलेसमिया जो ज़िक्र निकितो त असां वटि हिकिड़ो अहिड़ो साथी पिया, बल्कि ॿ अहिड़ा साथी आहिनि जेके इन हवाले सां तमामु घणा सोशल कम कनि पिया, सोशल एक्टिविस्ट पिया आहिनि ऐं इन्हनि मरीज़नि जी सार संभाल, इन्हनि मरीज़नि खे ब्लड अरेंज करण में तमामु घणो उन्हनि जो किरदारु आहे ऐं उहो कीअं कनि पिया, केतिरी ॾुखियाईअ सां कनि पिया, इन हवाले सां उन्हनि सां कचहरी कंदासीं। सो असां सां गॾु जतन कुमार केवलाणी बि आहे ऐं उन सां गॾु अरविंद राज बि आहे। साईं कीअं आहियो? ठीकु आहियो? नमस्ते। तव्हां ॿिन्ही खे
क्या तबियत ठीक आहे? बिल्कुल ठीक आहे। तव्हां सफ़ा बिल्कुलु मज़े ठीकु में? आहियो? बिल्कुलु वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो। उस्ताद मुहर्रम नाज़ सां गॾु सदाईं, सो उस्ताद मुहर्रम नाज़ खे बि वेलकम चऊं था। ऐं उस्ताद मुहर्रम नाज़ सां गॾु अॼु हिकिड़ो सुठो फ़नकार बि वेठो आहे, भलो फ़नकार आहे, आवाज़ बि ॾाढो सुठो अथसि, अंदाज़ बि ॾाढो सुठो अथसि, ॿुधंदासीं वरी कलाम बि सुठा। सो गुलशन मलिक साहिब असां गॾु आहे, उनखे बि वेलकम कयूं। साईं भली करे आयो, जी करे आयो, बड़ी मेहरबानी, तव्हां प्रोग्राम में आयो। सो आमिर भाई, सबसे पहले तो मुझे ये बताएं कि मैं अगर ख्वाहिश रखता हूँ कि कनाडा चला जाऊँ तो क्या करना होगा? सबसे पहले क्या करना होगा? पासपोर्ट बनवाना होगा, उसके बाद बनवाना होगा आपको, और आपको ये देखना होगा कि कनाडा का जो प्रोग्राम है इमिग्रेशन का, वो बड़ा पुराना प्रोग्राम है। अक्सर लोगों को उसकी आगाही ऑलरेडी होती है। अच्छा। लेकिन दो मेजर कैटेगरीज में लोग इमिग्रेट किया करते हैं। एक आप जैसे प्रोफेशनल हजरात जो एजुकेटेड हैं, लैंग्वेज स्किल्स उनकी अंग्रेज़ी या फ्रेंच बेहतर है और एक्सपीरियंस है किसी फील्ड में। अच्छा। या फिर वो हजरात हैं जो कि बिज़नेस करते हैं, चाहे वो फार्म बिज़नेस हो, चाहे वो आमतौर पे जो स्मॉल बिजनेसेस होते हैं, किसी भी किस्म का बिज़नेस करते हो, तो आपकी पजीराई है कनाडा में। तो सिलेक्शन क्राइटेरिया उन्होंने बनाए रखे हैं। आप जब भी किसी इमिग्रेशन एक्सपर्ट से रुजू करेंगे लाइसेंस से जो कनाडा में है, वो आपसे पहला सवाल ये करेंगे कि आप अपनी इंफॉर्मेशन प्रोवाइड करें, ताकि हम ये देख सकें गवर्नमेंट ऑफ कनाडा के बनाए हुए जो रूल्स हैं उसके मुताबिक आप पूरे उतरते हैं या नहीं। ये इन्फॉर्मेशन डायरेक्टली भी मौजूद होती है। ज़रूरी नहीं कि आप किसी एक्सपर्ट से ही रब्ता करें। ये इन्फॉर्मेशन ऑफिशियल वेबसाइट से आप रुजू करें, देखें कि उसके अंदर आप फिट हो रहे हैं या नहीं, एंड देन ओनली आप अप्लाई करें। अच्छा। ऐसा ना हो कि आप अप्लाई करें और वक्त और पैसा ज़ाया हो जाए। अच्छा, सही सही। इस तरह से भी होता है कभी कभार के, हाँ, अप्लाई करते हैं, पैसा ज़ाया हो जाता है क्योंकि पूरा पता नहीं होता प्रॉपर। हाँ, क्योंकि यहाँ मिस गाइड करने के लिए काफ़ी लोग एक्टिव हैं। मैं देख रहा हूँ हर मरतबा मैं पाकिस्तान आता हूँ, 3-4 मरतबा आता हूँ। अभी कोविड के ज़माने में 2 साल का गैप आया। तो जब मैं आया हूँ कराची में ख़ास तौर से, तो हर गली कोने पर कूचे में एक अदद इमिग्रेशन एक्सपर्ट मौजूद है। अच्छा अच्छा। जो खुद तो नॉन कैनेडियन है, लेकिन लोगों को कनाडा बिल्कुल शायद कभी गए भी नहीं होंगे यकीनन, और फिर लाइसेंस भी नहीं है, ऑथराइज भी नहीं है। तो अब ये ज़रूरत इस बात की कि लोग आवाम जो हैं वो वैसे तो माशाल्लाह काबिल हैं और देखते हैं, हर चीज़ को परखते हैं। गाड़ी भी ख़रीदने जाते हैं तो 10 लोगों को लेके जाते हैं, मैकेनिक को लेके जाते हैं। लेकिन इमिग्रेशन जैसे मामलात में जिसमें कि आपकी जमा पूंजी भी लग सकती है, वो रिसर्च नहीं करते हैं। और जो बंदा भी अपना ऑफिस लेके बैठता है, ज़रा कालीन अच्छा लगाया, सोफ़ा अच्छा लगाया, स्टाफ ज़रा बेहतर किया, तो अंदर दाखिल हुए लगा कि हम एम्बेसी में दाखिल हो गए और वीज़ा तैयार है, बस बिल्कुल छप रहा है। तो ऐसा आपको ज़रा सा रिसर्च करके पहले तो ख़ुद अपने आप को एजुकेट करें कि मैं वाकई इस काबिल हूँ, और फिर आप हेल्प लेना चाहें किसी प्रोफेशनल की, तो आप इंश्योर करें कि उनको गवर्नमेंट ऑफ कनाडा ने बाकायदा ऑथराइज़ किया हुआ है। पाकिस्तान में थोड़ा सा अलमिया ये है कि चीज़ों में थोड़ी रेगुलेशन की कमी है, और जहाँ है भी वहाँ पे भी थोड़ा कॉम्प्रोमाइज़ होने का नज़र आ रहा होता है। तो ये वाला जो फील्ड है इमिग्रेशन का, बिलियंस ऑफ डॉलर्स की इंडस्ट्री है पाकिस्तान में अलोन, जिसमें लोग अपने पैसे लगाते हैं और फिर ज़ाया होते हैं क्योंकि लोगों ने अपने कारोबार बनाया हुआ है। तो यू हैव टू बी वेरी केयरफुल जब भी आप करें, रिसर्च करके करें। और अगर आप एजुकेटेड हैं तो प्रोफेशनल कैटेगरी, अगर आप बिजनेस करते हैं। अच्छा आमिर भाई, ये भी होता है कि एजुकेटेड लोग जो होते हैं उनको भी मैंने देखा है कि फॉर्म किसी और से फिल करवाते रहते हैं। कहते हैं भाई आप फिल करके दें, हमें तो कुछ पता ही नहीं। इस तरह से बताइए, देखते भी नहीं है कि भाई क्या करना चाहिए, क्या नहीं करना चाहिए, कहाँ पर क्या चीज़ लिखनी चाहिए। उसमें थोड़ा सा गवर्नमेंट्स का भी कसूर है, क्योंकि इन्फॉर्मेशन तो दे रखी है, लेकिन जो कवानीन है इमिग्रेशन लॉ, फॉर एग्जांपल, अगर कोई साहब ट्रेंड है, जैसे हम लोग बाकायदा तालीम हासिल करते हैं, $1 मिलियन का इंश्योरेंस लेके चलते हैं, CPD पॉइंट्स, उसकी वजह ये है कि हम अपने आप को एजुकेटेड रखते हैं क्लाइंट्स को इन्फॉर्मेशन देने के हवाले से। लेकिन इंफॉर्मेशन अवेलेबल है, उसको उसकी तशरीह करना ज़रूरी है। तो क्लाइंट्स को थोड़ी दिक्कत आ जाती है नेविगेट करने में। फॉर्म्स हैं वो सिंपल होने चाहिए, कुछ फॉर्म्स बिल्कुल सिंपल भी हैं। तो इंटिमिडेटिंग प्रोसेस जब होता है, ज़रा सा आप खाइफ हो जाते हैं उससे ना, देख करके ये फॉर्म है, इसको मैं कैसे भरूँ। तो फॉर्म के भरने की हद तक तो आपको इतनी आगाही होनी चाहिए। अगर आप के अंदर फॉर्म भरने की सलाहियत नहीं, तो शायद फिर आप उस मैयार को भी नहीं छू पा रहे हैं जो कनाडा ने मुकर्रर किया हुआ है कि आपके पास अंग्रेज़ी अच्छी होनी चाहिए, एजुकेशन होनी चाहिए। MBA आपने किया हुआ है, फॉर्म अगर आपको भरने में दिक्कत है तो दैट्स एन इशू। तो वहाँ पर जाकर जाहिर सी बात है परेशानी का सामना, बहुत दिक्कत का सामना करना पड़ेगा। और कॉम्पिटिटिव लोग भी जाते हैं तो दिक्कत का सामना तो उनको करना ही पड़ता है, क्योंकि तालीम पाकिस्तानी है, अपग्रेड करनी पड़ेगी, एक्सपीरियंस पाकिस्तानी। तो आप जब भी करें, अगर किसी से बात कर रहे हैं तो आप ये देख लें कि भाई वो बंदा आपसे बेहतर तशरीह कर सकता है इमिग्रेशन लॉ की, इमिग्रेशन रेफ्यूजी प्रोटेक्शन एक्ट को जानता है, पढ़ा हुआ है, ट्रेंड है उसके अंदर। अच्छा मिसेस आमिर इस्माइल, आप बताएं कि फैमिली के साथ किस तरह से जाएं फिर? एक तो आमिर भाई ने सिर्फ मेरे लिए बताया है उसके लिए क्या तरीक़ेकार है, कुछ पता है तो बता दें।
फैमिली के लिए हम लोग जो है वहाँ जब फैमिली आती है तो हम उसको वेलकम करने के लिए मौजूद होते हैं। हम सेटलमेंट सर्विसेज भी प्रोवाइड करते हैं। अच्छा, ये आपकी तरफ से होता है? जी, सिर्फ इमिग्रेशन नहीं, हम उनका वहाँ भी आके जब वो वहाँ पहुँचते हैं कनाडा में तो भी हम उनकी हेल्प करते हैं। उनकी रिहाइश के सिलसिले में, उनकी बच्चों की स्कूलिंग के सिलसिले में, बाकी वहाँ हेल्थ कार्ड होता है, सिम कार्ड होता है, और भी बैंक के मामले होते हैं, जो भी उनको गाइडेंस चाहिए होती है हम उनको कर देते हैं। सही सही, स्टार्ट में जो मतलब होता है तो वो सारा आप करवा देती हैं। अच्छा जतन भाई, मुझे ये बताया, जतन कुमार तव्हां जो नालो, तव्हां पाण बि थैलेसीमिया या जो ओ हो वो कीअं माना इहो सिलसिलो कीअं ॾुखियो आहे मरियल हो, कीअं रत ब्लड कीअं माना मिले थी पई? एॾो को थैलेसीमिया मेजर पहिरीं त हिकिड़ो पाण वटि पाकिस्तान में हिकिड़ी साइकी ठहियल आहे त थैलेसीमिया इलाही ॾुखियो मर्ज़ आहे या डेडली डिज़ीज़ आहे, पर अहिड़ो कुझु न आहे। मुंहिंजी उमिरि 31 साल आहे, मां हलां पियो, बिल्कुलु बिज़नेस बि कयां पियो, ट्रैवल बि कंदो आहियां ऐं सोशल एक्टिविटीज़ बि पंहिंजो कंदो आहियां, तक़रीबन हर शोबे में अॻियां आहियां मां। बट इहो न आहे त डेडली डिज़ीज़ आहे। हिते पाण वटि अहिड़ी साइकी ठाही वई आहे जेको अवेयरनेस न आहे हिते माण्हुनि में, त थैलेसीमिया थी, कंहिंखे ॿार खे अगरि थैलेसीमिया थिए थी त उनजा पेरेंट्स हाणे पहिरियों ॿार थियो उनखे थैलेसीमिया मेजर थी, पहिरीं त उन्हनि खे शादी खां पहिरीं अवेयरनेस न हुई त टेस्ट कराइणी आहे, ऐं या त सोसाइटी जो प्रेशर हो त बाबा टेस्ट न कराईंदासीं, रिश्तो टुटी वेंदो, को मामे जी धीउ आहे का पुफी जी धीउ आहे, इहो फैमिली रिलेशन्स हिते पाण वटि जाम आहिनि, त उनजी वजह सां इहो मसइला अचनि था। उनखां पोइ जॾहिं थैलेसीमिया मेजर थिए थो त उहो ॻोठ में या किथे शहर में कंहिं डॉक्टर ॾे वञनि था, बसि आपका बच्चा 12 साल जिएगा, माण्हू उनखे चई सोसाइटी उनखे अधु चई चरियो करे वालिद मुंहिंजा माउ पीउ ॿई परेशान, त असांजे ॿार खे थैलेसीमिया थी 12 साल में मरी वेंदो अधु। हाणे हिकिड़े मरीज़ खे तव्हां बार बार मरीज़ चवंदा, बार बार मरीज़ चवंदा त उते ई मरी वेंदो। तव्हां बुखार खे अगरि तव्हांखे न आहे, तव्हां चवंदा मूंखे बुखार थो अचे अची वेंदो, लॉ ऑफ अट्रैक्शन हूंदी आहे हिकिड़ी, त उहा तव्हांखे इन दी एंड अप्लाई थींदी तव्हांजी बॉडी ते। पर अहिड़ो कुझु न आहे, थैलेसीमिया में सिर्फ़ु तव्हांखे सेफ ब्लड खपे, तव्हांखे प्रॉपर चिलेशन्स खपनि जेके इन जूं मेडिसिन्स हूंदियूं आहिनि, ऐं इन खां अलावा तव्हां प्रॉपर पंहिंजो माइंड खे रिलैक्स रखो। जीअं तव्हां शुरू में चयो त तव्हांखे हिकिड़ो डिप्रेशन, तव्हां कंहिंसां पंहिंजो हमदर्द आहे उन सां ॻाल्हियूं शेयर कयो, घुमो फिरो, लाइफ इंजॉय कयो, त उहा ई शइ तव्हां जेकी शुरू में चई इलाही सुठी चई। थैलेसीमिया जे ॿारनि खे घुमो फिरो, तव्हां इंजॉय कयो, तव्हां बीमार न आहियो, तव्हांजी बॉडी में सिर्फ़ु ब्लड जी कमी आहे, तव्हां हर महीने प्रॉपर टाइम ते ब्लड लॻारायो, पंहिंजी हेमोग्लोबिन 9 या 10 खां मेंटेन कयो, उनखां पोइ सेफ ब्लड हुजे, किथे ब्लड जी बैंक सुठी आहे, स्क्रीनिंग सुठी आहे, तव्हां उहा आणो। थैलेसीमिया मेजर त चलो ख़ुदा जी तरफ़ां आई आहे, हेपाटाइटिस सी, HIV उहो सभु हिते जा माण्हू था असांखे ॾियनि। हिते अञा कचहरी कंदासीं पाण, इहो मरलो ॾाढो ॾुखियो आहे, सभु माण्हू अचनि था, सभिनी टेस्टूं कराइणियूं पवंदियूं, ख़र्चु किचीअ में आयो, इन ते पाण ॻाल्हायूं था। सो असां गुलहसन मलिक साहिबु आहे। गुलहसन साईं कीअं आहियो, ठीकु आहियो? सफ़ा मज़े में आहियो न? माशाल्लाह, इलाही वक़्त खां पोइ माना डायरेक्ट दीदार थियो आहे। कॾहिं खां भला इहो सिलसिलो शुरू कयो अथव ॻाइण वॼाइण जो? लॻो अथव न झूना पुराणा था? ईअं न तक़रीबन बाबा 17-18 साल जा आहियूं त माना इहो सिस्टम चालू। स्टाइल ॿुधाईंदो आहे तव्हां जंहिं तरीक़े सां वेठा आहियो, जहिड़े तरीक़े सां बाजो खोलियूं, माना ईअं साम्हूं माना स्क्रीन ते नज़र ईंदा हूंदव न, उन मां बि लॻंदो आहे त हीउ पापा खिलाड़ी आहे, अनाड़ी न आहे। सो हाणे छा ॿुधाईंदव? साईं आहे हिकिड़ी गज़ल आहे जुनेद मंगरे साहब जी। अच्छा, वाह 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 कयो साईं। महफिल में हसीनन जे वनी वेठासी, जलवन जी खुदाई के मने वेठासी, हर डोह ॾियण लाइ बधल आयूं शेख, रोज़ो मगर अॼु त
बनी वेठासी याद जिस सहरा में तो भटका याद जिस सहरा में तो भटका राही को बेमंजिल आया राही को बेमंजिल आया किया चवात है खलाया किया चवात है खलाया तन्हाई जी महफिल आया तन्हाई जी महफिल आया समझा तू भी रुनोआ रोआ त समझा तू भी रुनोआ मां भी केड़ो पागल आया मां भी केड़ो पागल आया किया चवात खलाया किया चवात है खलाया तन्हाई जी महफिल आया तन्हाई जी महफिल आया जख्म जख्म ते मंगरो मुर्के जख्म जख्म ते मंगरो मुर्के चरियो या को चंचल आया चरियो या को चंचल आया किया चवात है खलाया किया चवात है खलाया तन्हाई जी महफिल आया तन्हाई जी महफिल आया तन्हाई जी महफिल आया वाह दा गुलसन वाह वाह मज़ो अची वियो नड़ी साईअ जो नाज़रीन वक़्तु थियो आहे साई वठूं था मोटी अचूं था तव्हां सां गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध
जी सलाम सिंध में एक भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। सुठो कलाम तव्हांखे ॿुधायोसीं ऐं अञा वधीक सुठा कलाम गुल हसन मलिक साहिबु असांखे ॿुधाईंदो। थोरी देरि में चांहि बि पी वरितीसीं। सो तव्हां असां सां गॾु आहियो, असांखे ॾाढी ख़ुशी आहे त हिन वक़्त ताईं टीवी स्क्रीन ते तव्हां असां सां जुड़ियल आहियो। सो अरविंद राज साहिबु असां सां गॾु आहे त साईं सोशल एक्टिविस्ट बि आहियो माशाल्लाह, त कहिड़ियूं एक्टिविटीज़ ख़ासि तौर ते कयो पिया नेकी भलाई जे लाइ जंहिंमें आवाम खे फ़ाइदो पवे? सभ खां पहिरियों त शाह साहब तव्हांजो निहायती थोराइतो आहियां जंहिं इन मेन मौज़ू ते थैलेसीमिया ते सोशल एक्टिविज़म ते ॻाल्हाइण लाइ मूंखे घुरायो आहे ऐं मौक़ो ॾिनो आहे। अच्छा, सोशल एक्टिविटीज़ में असां थैलेसीमिया ते बि कमु कयूं पिया। अच्छा अच्छा। ऐं उन खां बाद में असां सोशल एक्टिविटीज़ में कंहिंखे मेडिसन, कंहिंखे बेकोच माण्हू जेके वीचारा बेसहारा आहिनि, उन्हनि खे एतिरो नाहे अफोर्डेबल न आहिनि, उन्हनि खे दवाऊं खपंदियूं आहिनि। मुख़्तलिफ़ केसिस अची वेंदा आहिनि, कॾहिं कॾहिं केसिस अहिड़ा ईंदा आहिनि स्कूल में ॿारनि लाइ तालीम लाइ पैसा न आहिनि। ॿार पेंडेमिक खां पोइ तव्हां ॾिसो था, पेंडेमिक खां पोइ ॾाढो असरु थियो आहे माण्हुनि जी ज़िंदगी ते, ॾाढो ज़िंदगियूं माना सम्झो त पोइ ते पइजी वियूं आहिनि। त उहे अहिड़ा केसिस बि ईंदा आहिनि ऐं डिफरेंट केसिस मेडिकली, हेल्थ, एजुकेशन जा केसिस ईंदा आहिनि ऐं उन्हनि ते प्रॉपर मिली करे कमु कंदा आहियूं। ऐं काफ़ी सुठा असांजा सपोर्टर्स बि आहिनि, डोनर्स बि आहिनि जेके असांखे सपोर्ट कंदा आहिनि ऐं उन्हनि ताईं असां जेके उन्हनि जूं अमानतूं हूंदियूं आहिनि जंहिंजे लाइ असां वठंदा आहियूं उन्हनि ताईं पहुचाईंदा आहियूं। सही, माना सरदी वारा माण्हू आहिनि अहिड़ा माण्हू जेके ख़िदमत जो जज़्बो रखनि था। बिल्कुलु सर, अहिड़ा आहिनि ऐं मां इहा ई चवंदुमि त अहिड़ा हुजणु खपनि। अगरि तव्हांखे रब ॾिनो आहे त तव्हां बिल्कुलु उन मां रब जे गंज मां तव्हां उन्हनि माण्हुनि खे ॾियो जेके तव्हांजे हिकु हिकु रुपए लाइ माना वेठा आहिनि इंतज़ार में। ऐं मां त किथे इहो ॿुधियो हुयो इरशाद साहब त चवंदा आहिनि त जॾहिं तव्हां किथे ॾियो था, कंहिंखे अलाह जी राह में ॾियो था, त उते ईअं न सम्झो त हीउ खीसो मुंहिंजो आहे, हीउ खीसो हुन रब जो आहे ऐं मुंहिंजे रब जी ज़ात तमामु वॾी आहे ऐं वॾी सखी ज़ात आहे ऐं जो एॾो ॾिनो अथई ऐं थोरो ॾियो ऐं घणो मिलंदो रब ॾींदो। माण्हुनि जी मदद कयो, छो जो ॾिसो माण्हू वीचारा अदर हलिया वञूं, असां डीप में हलिया वञूं त माण्हुनि में वॾियूं तकलीफ़ूं आहिनि। उन्हनि जो सार संभाल केरु लहंदो? अलाह जे असांखे, मुंहिंजे रब जे असांखे सरंदीअ वारो कयो आहे, जे असांखे अकुल असांखे तालीम ॾिनी अथई, त असांजो फ़र्ज़ु आहे उन्हनि जी ख़िदमत करणु असांजो फ़र्ज़ु आहे। छो जो इंसान जी ख़िदमत उन रब जी ख़िदमत आहे। बाक़ी तव्हां कुझु बि कयो, नमाज़ूं पढ़ो, मंदरु वञो, कुझु बि पढ़ो, जे तव्हां रब जे इंसान खे नाराज़ कयो त कुझु बि न थियो। रब खे राज़ी करिणो आहे त इंसान जी ख़िदमत। सही था चओ, सही था चओ। असां सां गॾु वरी इमिग्रेशन जा मामला बि आहिनि, इहे बि बिल्कुलु बिल्कुलु मिसिस आमिर इस्माइल। हाँ नहीं, ॿाहिरि बि वञिणो आहे त इहे मामला बि निबेरे वठूं, छो त ये ॼाण बुनियादी हुजणु घुरिजे। अच्छा, मुझे मिसेस आमिर इस्माइल ये बताएं कि अक्सर मैं सुनता हूँ कि फैमिली की बुनियाद पर इमिग्रेशन जल्दी हो जाता है, ये क्या सच है, सदाकत है इस बात में? फैमिली जो है वो एज अ बाउंड आप जाते हैं, आजकल जो है वो फैमिली में स्पाउस के नंबर जो है वो आपको लेने ज़रूरी होते हैं। अच्छा। अब वो आप आइल्स जो है आपकी स्पाउस आपकी हेल्प करेगी तो ही आप ऊपर जाएंगे, आपकी फाइल ऊपर आएगी। वरना आप लाइन में बैठे रहेंगे या हो सकता है पोल में भी एंटर ना हो सके। सही तो इसलिए ये काम बाहमी रजामंदी और बाहमी इत्तेफाक से होता है तो ज़्यादा अच्छा होता है। सही माना कनाडा में माण्हू घुमी अचे पोइ गाॾी ते लिखराए त ज़ाल ई दुआ। हाँ सर, आप क्या कहेंगे इस पे? मैं ये कहूँगा कि ख़वातीन की नेचुरली वहाँ पर काफ़ी पजीराई है और रिस्पेक्ट भी है और उनको प्रोटेक्शन भी काफ़ी ज़्यादा है। तो मैं ज़्यादा से काम करता हूँ। अच्छा। मोहतात रहते। वैसे तो हमारा इनका 28 साल का साथ हो गया। अच्छा। लेकिन ये कि ये अच्छी बात है, आप ख़वातीन को पजीराई दें। इमिग्रेशन के हवाले से जब कोई अप्लाई करता है बंदा, तो उसकी अगर शादी हुई भी है, ज़रूरी नहीं कि वही प्रिंसिपल एप्लीकेंट हो सकता है, खातून भी कभी प्रिंसिपल एप्लीकेंट। हमारे पास सिंध से काफ़ी डॉक्टर्स और फार्मासिस्ट आते हैं, उसमें ख़वातीन होती हैं। तो जो भी आपका स्पाउस है, चाहे वो मर्द है या औरत, उसमें आपका नंबर जो है वो घट जाते हैं शादीशुदा होने की वजह से। अच्छा। ये बड़ा अजीब सा लगता है कि पनिशमेंट है शायद ये कोई। अच्छा। ऐसा कोई कुछ नहीं है। वो चाहते हैं कि आप, क्योंकि एक साहब को मज़ीद लेके आ रहे हैं अपने साथ, तो वो भी क्या इस क्वालिफाइड है नहीं। अच्छा। तो नंबर घटाने के बाद फिर नंबर मजीद आपको देते हैं वो। अच्छा। आपकी वाइफ या हस्बैंड के अंग्रेजी के स्कोर पे, उनकी एजुकेशन पे। इसका मतलब ये हुआ कि उन्होंने सिस्टम को ऐसा वजह किया है कि अगर मैरिड कपल आ रहा है तो उन लोगों को ज़्यादा तरजीह दी जाए जो कि दोनों क्वालिफाइड हों। अच्छा। दोनों आएँ तो आकर के कंट्रीब्यूट करेंगे। मकसद ये है कि आने के बाद उनको दिक्कत कम हो। एक बंदा कमाने वाला होता है, बाकी सब खाने वाले होते हैं, तो इशू होता है। लेकिन अगर दो साथ में हैं और दोनों क्वालिफाइड हैं, अंग्रेज़ी दोनों की अच्छी है, तो करीन क़यास ये है कि बेहतर तरीक़े से सेटलमेंट जल्दी होगा। सही। अच्छा, सबसे पहले मैं आपकी बातों से ये महसूस कर रहा हूँ, सबसे पहले तो अंग्रेज़ी लाजिम
होनी चाहिए, लाजिम सीखनी मलज़ूम चाहिए है। या बिल्कुल। मतलब आनी चाहिए। बिल्कुल। इसके बगैर मामले हल नहीं हो सकते। इसके बगैर नहीं होंगे। तो उन्होंने अंग्रेज़ी के नंबर रखे हुए हैं। अच्छा। तो कभी आपके नंबर अगर अंग्रेज़ी में कम है तो दूसरे फैक्टर्स हैं उसमें आ गए हैं तो फिर मामला बॉटम लाइन सही हो जाता है। लेकिन अंग्रेज़ी एक ऐसा वाहिद फैक्टर है जो बहुत इंपॉर्टेंट है, वेरिएबल है। अक्सर लोग PhD और मास्टर्स डिग्री होल्डर हैं, एक्सपीरियंस है, यंग भी हैं, 30s में हैं अपने, लेकिन क्योंकि वो अंग्रेजी का टॉकिंग पावर नहीं है उनको। हाँ, अंग्रेजी में क्योंकि वो जो टेस्ट है अंग्रेजी का आइल्स का, वो रीडिंग, राइटिंग, स्पीकिंग, लिसनिंग 4 बुनियादों पे आपको टेस्ट करता है। और उसमें चारों में आपको अच्छे अच्छे नंबर लेने हैं, 7-8 बैंड्स लेने हैं, तब जा कर के आसान होता है। अदरवाइज अगर नहीं है तो फिर कुछ प्रोविंशियल प्रोग्राम्स भी होते हैं जिसमें कम अंग्रेजी वाले लोग भी फिट हो सकते हैं। अच्छा, जैसे कोई एक्स्ट्रा स्किल्स वाला बंदा है, जैसे कोई हुनरमंद बंदा चला जाए, उसको तो अंग्रेजी नहीं आएगी, फिर वो क्या करेगा? हाँ, उसमें इन्होंने जो प्रोग्राम्स रखे हुए हैं वो बेशतर क्योंकि खाली अंग्रेजी ही नहीं फैक्टर्स है, दूसरे फैक्टर्स भी हैं, इसमें स्किल्स भी हैं। तो अक्सर प्रोविंशियल प्रोग्राम में ऑक्यूपेशन को मद्देनजर रखा जाता है। तो कभी किसी की अंग्रेजी कम है लेकिन फ़र्ज़ किया कि वो मोटर मैकेनिक है, राइट, तो यहाँ पर यकीनन मोटर मैकेनिक अक्सर व बेशतर वो मास्टर्स डिग्री होल्डर नहीं होते, ज़्यादा से ज़्यादा डिप्लोमा किया होता है या कभी कभार ऑन जॉब ट्रेनिंग भी होती है। तो प्रोविंसेस जैसे नोवा स्कोशिया हमारा एक प्रोविंस है, उसने बाकायदा पिछले साल फोकस किया था मोटर व्हीकल रिपेयरमैन्स को, यानी मोटर मैकेनिक्स को। तो इसी तरीके से और दूसरे जो प्रोविंसेस हैं उसमें मुख्तलिफ हुनरमंद लोगों के लिए मौक़े आते रहते हैं। और कुछ लोग जॉब्स पे भी जाते हैं। अगर कोई एम्प्लॉयर आपको जॉब ऑफर करता है कनाडा से, जो कि एक जूश लाने के मुतरादिफ है, लेकिन आप ट्राई कर सकते हैं। और हो सकता है कि आपका प्रोफेशन के लोग वहाँ कम हो तो वो एम्प्लॉयर गवर्नमेंट को बावर करा सके कि मुझे यही बंदा चाहिए, पूरे कनाडा में तो सारे जॉबों पे लगे हुए हैं, तो वो भी आप पहुंच सकते हैं वर्क परमिट पे। मतलब वो भी सपोर्ट हो सकती है, वो सपोर्ट हो सकती है वहाँ पर रहने वाला बंदा अगर सपोर्ट करना चाहे तो। एग्जैक्टली, सही, ये तो बहुत अच्छी बात हुई। ढूंढ लेते हैं सर कोई ना कोई। एग्जैक्टली, बिल्कुल आप भी हैं। बस आप ये ख्याल रखें कि जो मार्केट में बैठे हुए लोग हैं जो जॉब ऑफर्स कर रहे हैं और उसके अगेंस्ट पैसे ले रहे हैं, ये गैर कानूनी है। गवर्नमेंट ऑफ कनाडा किसी को अलाउ नहीं करती कि जॉब ऑफर के एवज 1 सेंट भी ले। वहाँ पे बड़ी अच्छी बात बता दी आपने, ताकि होशियारी, खबरदारी हो जाए भाई। खबरदारी यहाँ पे लोग ले रहे हैं और लोग दे भी रहे हैं और उसमें वो अपने पैसे गंवाते हैं और इलीगल काम में आप खुद मुलविस होंगे तो आपको गवर्नमेंट ऑफ कनाडा रिपोर्ट अभी तक वो दुनिया तब्दील नहीं हुई। जैसे पहले फिल्मों में देखते थे कि भाई समंदर के रास्ते चले गए, बिल्कुल अभी तक वही हो रहा है। ये मतलब जदीद दौर में यही हुआ कि भाई पैसे दे के खामखा की जॉब की लालच में आके और अपना सारा पैसा। इंटरनेट का दौर है, आपको अंदाज़ा होना चाहिए कि एम्प्लॉयर को कितना लाजिम है कि वो वहाँ पर, ये दुबई नहीं है कि जी जॉब बाहर से आके बंदे ने करनी है, उन पे लाजिम है कि वो लोकल को जॉब दें, कैनेडियंस को जॉब दें। अगर कैनेडियन कोई मिल नहीं रहा तो फिर सबूत दें कि नहीं मिल रहा और फिर आप बाहर से किसी को हायर करें। अच्छा, सही, बहुत अच्छी बात। अदा इहो जतन साहब, हाणे वरी पाण पंहिंजे मामले ते अचूं छो त इहो बि ॾुखियो मामलो आहे, सभु कचहरियूं पंहिंजूं। सो हाणे मूंखे इहो ॿुधायो त इहे जेके थैलेसीमिया जा मरीज़ आहिनि उहे तव्हां त पंहिंजो कमु करे था वञो, ॿियनि जी हेल्प कंदा आहियो? जी मां तव्हांखे पाण तकलीफ़ आहे त तव्हांखे एहसास वधीक हूंदो यार। तव्हांखे इहो रिक्वेस्ट कंदो, थैलेसीमिया वारनि खे मरीज़ न चओ, थैलेसीमिया वारा ॿार चओ या थैलेसीमिया एडल्ट चओ, उनखे मरीज़ न चओ। असां मरीज़ कोन आहियूं। मरीज़ त उहो हूंदो आहे जेको बेड ते सुतो पियो हूंदो आहे, जंहिंखे टंग न आहे, बांह न आहे, वीचारो लाचार हुजे, कंहिंजे सहारे हुजे, उनखे मरीज़ चवंदा। असां त हलूं फिरूं, खाऊं पीऊं पिया, घुमूं फिरूं पिया। त असां इहो बि चओ त मूंसां मल वेड़ी ॾेखार त ख़बर पई। हा, मल विड़ूं था, हली पाण हिते था विड़ूं लाइव शो ते। त थैलेसीमिया, मुंहिंजी उमिरि 31 साल आहे जॾहिं असां पहिरीं हूंदा हुआसीं, जॾहिं मुंहिंजी बर्थ थी, उनखां पोइ असां एॾा प्रिविलेज न हुआसीं। मुंहिंजो फादर बि किथे बिज़नेस कंदो हुओ, पंहिंजो नंढो ब्रोकरी वग़ैरह जो, त मूंखे ॻोठ में रहंदा हुआसीं, ॻोठां खां बस में वठी ईंदो हो, हिते असांखे कंहिं NGO में रत चढ़ाईंदो हो। उनखां पोइ माना जॾहिं आउं ॿियनि जा ॿार, पंहिंजो बि हूंदो हो त ॿियनि जा बि ॾिसंदो हुउसि त आउं इहो ई दुआ कंदो हुउसि मालिक खां त मूंखे कॾहिं बि तो बरपिया ॾिना त आउं हिननि जे लाइ कुझु न कुझु कंदसि। इहो मुंहिंजो माना बचपन खां हिकिड़ो शौक़ु हो। अञा तव्हां कचहरी कयूं था हिन मामले ते? जी सर। त पोइ तव्हां माना बरपिया आया त पोइ तव्हां छा कयो? बिल्कुलु। सो गुल हसन मलिक साहब खे हिकिड़ो सुठो कलाम ॿुधायूं तव्हांखे।
जवानी तू जो जो भल सावरत में सिंधुआ जल मुआबी जियरा थी पवदा मासूम अदा सां नेण तखण एडो मूडे ॾिसी न खिल प्यारा एडो मूडे ॾिसी न खिल प्यारा सही की न सघे थी दिल प्यारा एडो मूडे ॾिसी न खिल प्यारा एडो मूडे ॾिसी न खिल प्यारा सही की न सघे थी दिल प्यारा एडो मूडे ॾिसी गुलाबी गहरोआ तुझो सुंदर केडो चेहरोआ तुझो रंग गुलाबी गहरोआ तुझो सुंदर केडो चेहरोआ तुझो सुंदर केडो चेहरोआ नकी नेण मिलाए मिल प्यारा नकी नेण मिलाए मिल प्यारा सही की न सघे थी दिल प्यारा एडो मूडे ॾिसी न खिल प्यारा खिल प्यारा सही की न सघे थी दिल प्यारा एडो मूडे ॾिसी न खिल प्यारा एडो मूडे ॾिसी नेण नशीला शर्मीला तोते गुल छटागा ना पीला तुझा नेण नशीला शर्मीला तोते गुल छटानी ना पीला तोते गुल छटानी रा पीला तुझी सूह जो आ हुल प्यारा तुझी सूह जो आहे हुल प्यारा सही की न सघे थी दिल प्यारा एडो मूडे ॾिसी न खिल प्यारा एडो मूडे ॾिसी न खिल प्यारा सही की न सघे थी दिल प्यारा एडो मूडे ॾिसी
जो त निशानो आ जुनेद मंगेरियो दीवानो आ तुझी नजरुन जो त निशानो आ तुझी नजरुन जो त निशानो आ तुझी नजर आहे कातिल प्यारा तुझी नजर आहे कातिल प्यारा सही की न सघे थी दिल प्यारा एडो मूडे ॾिसी न खिल प्यारा एडो मूडे ॾिसी न खिल प्यारा सही की न सघे थी दिल प्यारा तूं आहीं गुलाब जो गुल प्यारा सही की न सघे थी दिल प्यारा एडो मूडे ॾिसी न खिल प्यारा एडो मूडे ॾिसी न वाह साईं वाह वाह साईं वाह ॾाढो सुठो असांजो डायरेक्टर वरी चए थो त हाणे ब्रेक ते हल प्यारा पोइ हाणे असां हलियूं था ब्रेक ते मोटी था अचूं नड़ी साई वठी था अचूं तव्हां सां गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध जी वेलकम बैक आफ्टर कमर्शियल ब्रेक ऐं नंढड़ी साही जल्दी मोटी आयासीं तव्हां सां गॾु आहियूं ऐं ख़ासि तौर ते कैनेडा जेके दोस्त वञणु चाहिनि था उन्हनि जे लाइ लाभाइतो प्रोग्राम आहे अॼु उहे ज़रूरु ॾिसनि ऐं इन प्रोग्राम खे ॾिसी करे पंहिंजो प्लान ठाहिनि त कीअं असां वञी सघूं था अच्छा मुझे ये बताएं आमिर इस्माइल भाई कि ये तो हम बता रहे थे कि किस तरह से जाना चाहिए वो कौन से लोग हैं जो नहीं जा सकते नहीं जाने वाले बताएं राइट सो सिलेक्शन क्राइटेरिया गवर्नमेंट ऑफ कनाडा ने जो वीज़ा किया हुआ है अगर आप उस पर पूरा नहीं उतरते तो फिर आप उसको ट्राई ना करें अच्छा एज एजुकेशन वर्क एक्सपीरियंस लैंग्वेज स्किल्स उसका उन्होंने वाजे किया हुआ है इसी तरह बिजनेस में हजरात के लिए भी छोटा या बड़ा बिजनेसमैन है और नेटवर्क का रिक्वायरमेंट क्या है उन्होंने वाजे किया हुआ है इन्वेस्टमेंट कितनी करनी है उन्होंने वाजे किया हुआ है तो अगर आप उसको क्राइटेरिया को मीट नहीं करते हैं तो यकीनन फिर वक्त तो पैसे का ज़या होगा अच्छा आप उसको पहले परख लें आप उनके मैयार पे पूरा उतर रहे हैं फिर आप अप्लाई कीजिए और फिर उसमें उम्मीद है कि आपकी पिटिशन कामयाब होगी अच्छा माशाल्लाह से ये तो बहुत अच्छी बात बताई लेकिन जो पैसे चले जाते हैं वो वापस नहीं आते कोई तरीका ऐसा भी बताएंगे नहीं आ सकते एक क्योंकि गरीब बंदा एक जमा पूंजी एक लगाता है तो ये बड़ा मसला है अपनी जगह पे हाँ देखिए ना इमिग्रेशन के जो मामला हैं उसके अंदर पैसे तो दरकार हैं गवर्नमेंट भी फ़ीस ले रही है इसी तरीके से अगर आपने किसी एडवाइज़र को इन्वॉल्व किया है वो फ़ीस ले रहे हैं इसके अलावा आपको वो चाहते हैं कि आप अपने साथ कुछ रकम लेके आइए वो गो कि वो एक वेलफेयर स्टेट है और आपको वो सपोर्ट करते हैं अगर माली कोई मुश्किलात हों लेकिन जब आप शुरू में आते हैं तो आपसे वो चाहते हैं कि आप कम से कम 6 महीने के अखराजात अपने साथ लेकर के आएँ तो ये $14-15 हज़ार फ़ी बंदा लेके जाते हैं लोग अपने साथ जो डिपेंडेंट हैं उनके $3-4 हज़ार कैनेडियन लेके जाते हैं तो यकीनन किसी के पास माली वसाइल नहीं है तालीम है एक्सपीरियंस है अंग्रेज़ी भी अच्छी है लेकिन माली वसाइल नहीं है तो भी वो कनाडा नहीं जा पाएगा टिकट भी लेना है मेडिकल भी कराना है अंग्रेज़ी का टेस्ट भी देना है और एजुकेशनल क्रेडेंशियल असेसमेंट भी करानी है तो मिला जुला के काफ़ी अखराजात इसमें इन्वॉल्व होते हैं सही जी अच्छा वैसे अपॉर्चुनिटीज़ की बात होती है तो बिजनेसमैन के लिए ज़्यादा हैं या स्टूडेंट्स के लिए ज़्यादा हैं मैं समझता हूँ यकसा हैं बिजनेसमैन ताजिर के सर पे ताज होता है आपको पता है उसकी पजीराई हर जगह है वो पैसे लेके आता है बिज़नेस लगाएगा लोगों को हायर करेगा जॉब क्रिएट करेगा तो वहाँ पर है कोविड के मामला जो पूरे दुनिया में चले हैं तो यकीनन स्लो डाउन तो हुआ है हर जगह इकानमी लेकिन थिंग्स आर गेटिंग बेटर इन कनाडा स्टूडेंट के लिए बहुत अच्छे मौके ख़ासतौर से पाकिस्तानी स्टूडेंट्स के लिए मैं देख रहा हूँ हमारे पड़ोसी मुल्क से इंडिया से काफ़ी स्टूडेंट जाते हैं उसके मुकाबले में हमारे पास से जो है बहुत ही कम तादाद जा रही है कनाडा ख़ास तौर से एक ऐसा मुल्क है जहाँ पर के फ़ीस भी जो है वो ट्यूशन फ़ी
USA और UK के मुकाबले में कम है क़दरे, और इमिग्रेशन के मौक़े हैं स्टूडेंट्स को, तो वो आएँ और आकर के थोड़ा अपनी आबादी भी बढ़ाएं, पाकिस्तानियों की नुमाइंदगी भी बढ़ाएं, और इमिग्रेशन वहाँ पर ऑफ़र होती है, फिर सिटीजनशिप ऑफ़र होती है उसके बाद स्टूडेंट्स को। इंटरनेशनल स्टूडेंट्स इज़ द मार्केट कनाडा के लिए। यंग होते हैं, अपने खर्चे से पढ़ते भी हैं, तालीम लेते हैं और एक्सपीरियंस भी ले लेते हैं, तो एक अच्छे इमिग्रेंट भी साबित होते हैं। सही। अच्छा मिसेस इस्माइल, आप बताएं कि फैमिलीज़ जो आती हैं उनकी सपोर्ट करती हैं आप, तो किस तरह से फैमिलीज़ की सपोर्ट होती है और उनको पता कैसे चलता है कि भाई हमारे सपोर्टर बैठे हुए हैं, इनसे जाके मिलना चाहिए? एक्चुअली हम लोग जो है अपने जो क्लाइंट्स होते हैं उनको पहले ही गाइड कर देते हैं। मतलब आपकी मार्फत जो इमिग्रेशन हो, उनकी आप हेल्प करते हैं? हाँ, कि हमारी ऐसे कोई बंदा आ जाए भाई वो रोड पे सड़क किनारे बैठा है, अभी उसको कोई पुरसाने हाल नहीं, उसको कौन करेगा? उनको भी करते हैं, क्योंकि जिस ज़माने में हम लोग गए थे तो हम लोग वहाँ जो थे बिल्कुल नए थे और हमें मतलब कुछ आइडिया नहीं था, तो हम चाहते हैं कि दूसरे लोग जो आए उनके साथ ये फीलिंग्स ना हो। जब वो आते हैं तो उनको हम एयरपोर्ट पे मिलते हैं, अगर वो चाहें हमें हायर करना तो हम उनको सर्विस देते हैं, पिकअप, एयरपोर्ट पिकअप। उसके बाद जो है उनको जो अकोमोडेशन होती है वो भी हम प्रोवाइड करने में हेल्प करते हैं। बाकी ये कि जो गाइडेंस होती है कि आप पहले हम उनसे पूछ लेते हैं कि उनका बजट क्या है, उनके प्योरिटी क्या है। सब लोग चाहते हैं कि वो अपनी कम्युनिटी में ही रहें, तो उसके लिए वहाँ मिस्सागा, मिल्टन, ब्रैम्पटन और भी बहुत सारे शहर हैं जहाँ आपको लगेगा ही नहीं कि आप पाकिस्तान में नहीं हैं। अच्छा। और दूसरा ये कि पूरा अपनापन ही होता है वहाँ पे। एग्जैक्टली। और वहाँ का ये कि क्योंकि आप नए नए होते हैं तो आपकी कम्युनिटी आपको हाथों हाथ लेती है, वो आपकी हर तरीके से हेल्प करती है और आपको गाइड करती है। तो इस तरीके से देखा जाए तो आपके पास वहाँ बहुत सारे मौक़े होते हैं आगे बढ़ने के। बच्चों की स्कूलिंग के हवाले से जो यहाँ टेंशन होती है कि बच्चा पैदा नहीं हुआ और उसका नाम लिखवाना शुरू कर देते हैं कि अच्छे स्कूलों में नाम लिखवा दें, लेकिन वहाँ ये कि अगर आपका बच्चा वहाँ का सिटीज़न है या PR कार्ड होल्डर है तो उसका राइट है कि उसको उस होम स्कूल में एडमिशन हर हालत में देगी। अच्छा कनाडा की जो गवर्नमेंट। ये भी बहुत अच्छी बात है। अच्छा राज साहब, मूंखे हाणे तव्हां ॾे वरी वापसि था वरूं, तव्हां ॾाढी सुठी गुफ़्तगू कई सवेर, त हाणे मूंखे रुॻो इहो ॿुधायो त जेकी माण्हू तव्हांखे सपोर्ट करणु चाहिनि था त पोइ कहिड़े तरीक़े सां तव्हां सां मिलंदा आहिनि? सर पहिरियों त मां हिकु शइ वाज़े कंदुमि त असांखे जे अगरि सपोर्ट करिणो आहे त तव्हां असांजी ऑफिशियल सोशल मीडिया ते पेजिस आहिनि असांजा, उन्हनि ते करे सघो था, या असांजे नाले सां असांजी फेसबुक IDs आहिनि, असां सां कॉन्टेक्ट करे सघो था। उहा दीवाननि खे सपोर्ट जी ज़रूरत त न आहे मुंहिंजे ख़्याल में। माशाल्लाह माशाल्लाह बिल्कुलु चई सघो था, छो जो चवंदा आहिनि त वापारी तबिको ऐं इन शइ खे घणो थींदो आहे, पर किथे किथे असांखे ज़रूरत पइजी वेंदी आहे, छो जो असां स्टूडेंट्स आहियूं, पंहिंजी मदद पाण जे तहत, ऐं पोइ किथे किथे मदद पइजी वेंदी आहे। असां चाहींदा आहियूं सभु कॉन्ट्रीब्यूट कनि, ऐं उहे दोस्त जेके असांखे सपोर्ट नथा करणु चाहिनि त मां उन्हनि खे हथ ॿधी अर्ज़ु कंदुमि त बाबा तव्हां असांखे न कयो, पाण ई कयो, पर कयो ज़रूरु, छो जो ऐं ॾाढो पोइ हिते वॾो माना हालात ख़राबु आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां तो रीसेंट पोएं साल असां विंटर ड्राइव कईसीं, असां सां जतिन बि गॾु हुयो, ऐं असां जॾहिं वियासीं त इरशाद भाई यकीन कयो माण्हुनि वटि कुझु बि न आहे। अच्छा, अहिड़ो तबिको बि हिते आहे जंहिं वटि खाइण लाइ बि कुझु न आहे, ॿुधाए बि नथा सघनि, ऐं ॿुधाए बि नथा सघनि। वाइट कॉलर फैमिलीज़, मां ॿुधायां थो वाइट कॉलर फैमिलीज़, मूं ॾे अहिड़ा केसिस बि आया आहिनि जंहिंजो बैकग्राउंड पेंडेमिक खां अॻु में ॾाढो बहितरीनु ऐं सुठो रहियो आहे, ऐं उहे अॼु असां खां मदद घुरनि त असांजी मदद कयो, असां पंहिंजे ॿार खे पढ़ायूं, असां पंहिंजे घर में कंहिं लेडीज़ जी डिलीवरी लाइ पैसा कोन, वॾो मसइलो आहे इहो शहरनि में ख़ासि तौर ते। पर इन पेंडेमिक खां पोइ बि मुंहिंजे रब जेके अञा सरंदीअ वारो रखियो आहे, सलाहियतूं ॾिनियूं अथई, त मां चवंदुमि त पंहिंजी सोसाइटी में निकिरे, लाज़मी न आहे त 200-300 माण्हुनि खे तव्हां वठी करे तव्हां सभिनी जी मदद कयो, कंहिं हिक जी मदद कयो, उन ॾे वञो, घणो न, कुझु परसेंट, 100% न, एटलीस्ट 5 खां 10% उनजो ॾुख तव्हां घटायो, उनजो ॾुख घटायो, उनखे पॉज़िटिविटी जो, छो जो पॉज़िटिविटी हिकु दफ़ो असांजे अंदरि में अची वेंदी, असां पाण ई हालात सां पंहिंजे। अच्छा, हिकिड़ो भेरो जेकॾहिं को नेकी करे थो न, उनजो को रूहानी सुकून मिले थो त पोइ आईंदा दिलि चए वॾो मज़ो आहे हुनमें। तव्हां अगरि कंहिंजी मदद कयो, पहिरीं ॻाल्हि त मां ॿियो बि हिकिड़ो अर्ज़ु कंदुमि त शो ऑफ न कयो, बिल्कुलु शो ऑफ न कयो, छो जो हिकिड़ो हूंदो आहे, हा जेके NGOs ऑर्गेनाइज़ेशन्स शो ऑफ कंदियूं आहिनि त उहे इन लाइ शो ऑफ न कंदियूं आहिनि
त उनखे पंहिंजी कारकर्दगी रिपोर्ट ॾियणी हूंदी आहे, उनखे रिपोर्ट ॾियणी हूंदी आहे। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, अरशाद बस सपोज़ कयो तव्हां मूंखे किथे डोनेट कयो त अरविंद ही फलां शइ ये तोखे ॾियणी आहे, सो हाउ कैन आई प्रूव माय सेल्फ, मां कीअं प्रूव कंदुमि त मां उहा शइ ॾेई आहियां। सही सही ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, मूंखे ॿियनि खे बि अवेयर करिणो आहे। असां न सिर्फ़ु पंहिंजी मार्केटिंग न हूंदी आहे असांखे करणी, मार्केटिंग असांखे अवेयरनेस फैलाइणी हूंदी आहे। सही सही अवेयरनेस ऐं मार्केटिंग में वॾो फ़र्क़ु हूंदो आहे। सही सही अवेयरनेस ते वरी हाणे जतन ॾे था अचूं, अवेयरनेस इहा कीअं था ॾियो माण्हुनि खे त थैलेसीमिया खां कीअं बचणु घुरिजे, असां बेसिकली छो त तव्हां आहियो त वरी ॿियनि खे वरी ॿुधाईंदो न त बाबा ही तव्हां वटि न थिए। असांजी पंहिंजी ऑर्गेनाइज़ेशन आहे थैलेसीमियन वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन, जेकी मां 19 इयर्स जो हुउसि तॾहिं खां मां स्टार्ट कई हुई। 11 साल माशाल्लाह थी विया आहिनि। उनमें 100 खां प्लस असांजा ॿार आहिनि जेके असां फ्री मेडिकेशन्स ईच एंड एवरीथिंग ॾींदा आहियूं थैलेसीमिया जा आहिनि ऑल ओवर पाकिस्तान। असां अवेयरनेस में पहिरीं जो कोविड खां पहिरीं असां यूनिवर्सिटीज़ में वेंदा हुआसीं, उते बाक़ाइदा उनजे ऑडिटोरियम में असां सभु स्टूडेंट्स खे इनवाइट कंदा हुआसीं, उन्हनि खे अवेयरनेस सेशन ॾींदा हुआसीं कि तव्हां हाणे यंग आहियो, तव्हांजी ग्रेजुएशन थियण वारी आहे, जेके फाइनल ईयर में हूंदा हुआ, हाणे तव्हांजियूं शादियूं थींदियूं आहिनि करीब साल खां पोइ, कंहिंजी मङणी थी वई आहे त तव्हां उनजी टेस्ट करायो पहिरीं, ताकी अव्हांजा ॿार अचण वारी नसल थैलेसीमिया न थिए। हिकिड़ी अवेयरनेस असां हिते ॾींदा आहियूं, ॿियो असां ब्लड कैंप्स वग़ैरह कंदा आहियूं, त उते माण्हुनि खे जेके ब्लड डोनेट करणु ईंदा आहिनि उन्हनि खे अवेयरनेस ॾींदा आहियूं त तव्हांजी हिकिड़ी रत जी बोतल 3 लाइफूं बचाए सघे थी, त तव्हां रत ॾियो। ऐं अव्हां रत न ॾींदा त 3 महीने खां ऑलरेडी तव्हांजे बॉडी में जेको ब्लड आहे 3 महीने खां पोइ उहो ई वेस्ट थींदो आहे, रीसर्कुलेट थींदो आहे तव्हांजी बॉडी में ब्लड। तव्हां 3 मंथ्स में तव्हां ब्लड ॾेई सघो था, न त 4 मंथ्स में तव्हां ब्लड ॾियो। ब्लड लाइ इहा अवेयरनेस ॾींदा आहियूं, थैलेसीमिया लाइ इहा ॾींदा आहियूं, शादी खां पहिरीं टेस्ट करायो, कंहिंजे प्रेशर में न अचो। मां पाण शादी कई त मूं पंहिंजी टेस्ट कराई, मुंहिंजी लव मैरिज हुई, मूं पाण बि पंहिंजी टेस्ट कराई, पंहिंजी त मुंहिंजी त मूंखे ख़बर आहे मेजर आहे, पर मां मुंहिंजी साम्हूं पर इहा बि सुठी ॻाल्हि आहे वाइफ जी बि मां टेस्ट कराई कि हू थैलेसीमिया माइनर या कुझु त न आहे, सुभाणे मुंहिंजे लाइ त मसला न थींदा, पर हू माशाल्लाह इहो मसलो त न हुयो न त उते चऊं त अलाए घणा साल जीअरो रहंदो, इहो मसलो त न हुयो न, छो त माण्हू ज़हन में आहे न शादी करे थो अलाए छा पाण ते इहो कॉन्सेप्ट आहे। हाणे मुंहिंजी हिते पाकिस्तान में मूंखे शादी न मिली, मां शादी फॉरेनर सां कई, ठीकु आहे, उनखे ॿुधायो सही, उनखे सभु ख़बर हुई त मूंखे थैलेसीमिया आहे, मूंखे ही इश्यूज़ आहिनि ऐं ही मुंहिंजो लाइफ स्टाइल आहे, उनखे सलाम पेश कयूं ऐं हुननि खे बाक़ाइदा हुननि जी कुर्बानी हुई मुंहिंजी मदर जी ऐं मुंहिंजी, त हुननि मूंखे ॾिनी। पर हिते माण्हुनि जी साइकी छा हुई, हिते बि मां जाम कोशिशि कयूं, पर हिते माण्हुनि जी छा साइकी हुई कि थैलेसीमिया आहे, मरी पींदो। इवन हिकिड़ो माण्हू अहिड़ो हुओ मुंहिंजे ऑफिस में अची चई वियो मूंखे कि तूं मरी पींदे ऐं तोखे पंहिंजी धीउ कीअं ॾियां। मूं चयो यार तव्हांखे पंहिंजी लाइफ जो भरोसो आहे, तव्हां सुभाणे वञो तव्हांजे मथां गाॾी चढ़ी वञे, तव्हांखे भरोसो न आहे, सुभाणे तव्हां किथे धीउ था ॾियो, हुनखे कैंसर थी वञे, मुड़ुस खे या हुनखे कुझु थी वञे, उहो अलाह जे मथां आहे, त उहो तव्हांखे हुन ज़िंदगी में हिते ॾिनो आहे त उहो ई तव्हांखे वसीलो जेको आहे तव्हांखे ॾींदो। सही सही मिसेस इस्माइल भी है इस्माइल। सो ये बताएं मुझे कि आप भी माशाल्लाह ये दोनों इस तरह के इमिग्रेशन के काम कर रहे हैं, तो दूसरे जो लोकल एजेंट्स हैं उनसे डिफरेंट किस तरह से हैं आप? हम जो है दूसरों से इसलिए डिफरेंट है कि दूसरे जो है एक तो सबकी बात नहीं कर रहे, लेकिन ज़्यादातर लाइसेंस नहीं है, हमारे पास लाइसेंस है। और दूसरा ये कि हम सिर्फ इमिग्रेशन नहीं प्रोवाइड करते हैं, हम जो है सेटलमेंट सर्टिफिकेट्स भी प्रोवाइड करते हैं, तो मतलब ये समझे कि हम उनकी जान छोड़ते नहीं है, हम उनको वहाँ भी वेलकम करने के लिए होते हैं। तो हमारा जो है ना वो चोली दामन का साथ है। मतलब ये नहीं है कि आप यहाँ गाइड किया और उनको छोड़ दिया, हम उनको वहाँ भी वेलकम करते हैं और उनकी हर तरीके से जो भी हेल्प करना चाहते हैं हमसे, हम उनको इमिग्रेशन के हवाले से भी अलग सी बात है, लेकिन वैसे भी वहाँ पर भी सपोर्ट करती हैं, मतलब ये डिफरेंट है लोकल एजेंट से आपकी जो है वो इमिग्रेशन। अक्सर तो खवातीन को शॉपिंग की गाइडेंस चाहिए होती है, वो भी हम देते हैं। और दूसरा ये कि मैं भी जब गई थी यहाँ से तो मुझे इतना आइडिया नहीं था, मैं यहाँ से समझे पूरा कराची ले गई थी शॉपिंग में। मैं समझती थी कि मैं कहीं जंगल में जा रही हूँ, वहाँ मुझे कुछ नहीं मिलेगा। तो लेकिन वहाँ जाके मुझे पता चला कि ये जो मैं यहाँ से सब लेके गई हूँ ये गार्बेज है। सही क्योंकि वहाँ के वेदर अलग है, हर चीज़ अलग है। खामा वजन उठा लिया तो आपके फिर काम नहीं आता, फिर आप उनको गुडविल में डाल के जो है वो जाया करते हैं। सही तो इसलिए मैं तो लोगों को यही गाइड करती हूँ कि आप आइए आराम से, लेकिन ऐसी चीज़ें लेके आइए जो कि वहाँ ज़रूरत के काबिल हो। सही फालतू की चीज़ें लाना बेकार है। यहाँ से लोग जाते हैं 4 जोड़े जो है शूज़ के लेके जाते हैं, भाई क्या जरूरत है, वहाँ पर भी मिलते हैं, एक ही अच्छा है। हाँ जो अच्छा है वही पहन के जाएं। हाँ रबर सोल वाले नहीं लेके जाते, ले जाते हैं, फिसलते रहते हैं, स्केटिंग हो रही है बर्फ के ऊपर। सही सो एक अच्छा सॉन्ग सुन लेते हैं, बाद में गुफ्तगू करते हैं। गुलशन साहब हाणे कहिड़ो कलाम था ॿुधायो?
यादगिरियूं यार जूं यादगिरियूं यार जूं थियूं ॾाढो सतायूं घूरियो थियूं घायल मुंहिंजो जीउ जुनेद मंगरिया मूंखे ईअं लॻो मूंखे ईअं लॻो हो ॾिसंदे ॾिसंदे चंड खे ॼण चंड खे का यादि अची वई चंड खे का यादि अची वई मूंखे ईअं लॻो मूंखे ईअं लॻो ॾिसंदे ॾिसंदे चंड खे ॼण चंड खे का यादि अची वई चंड खे का यादि अची वई मूंखे ईअं लॻो विछावर क्या मां गुल विछावर क्या मां गुल निछावर क्या मां गुल निछावर क्या ॼण चंड खे का यादि अची वई मूंखे ईअं लॻो मूंखे ईअं लॻो ॾिसंदे ॾिसंदे चंड खे ॼण चंड खे का यादि अची वई मूंखे ईअं लॻो में चंग चुरियो चांड्रो किया में चंग चांड्रो किया में चंग चुरियो चांड्रो किया में चंग साह सगो सूर्यो साह सगो ओ ॾिसंदे ॾिसंदे चंड
रखे ॼण चंड खे काया दे अची वई मूंखे ईअं लॻो मूंखे ईअं लॻो ॾिसंदे ॾिसंदे चंड खे ॼण चंड खे काया दे अची वई मूंखे ईअं लॻो मुंहिंजो जियो चुने दमंगरा मुंहिंजो जियो चुने मुंहिंजो जियो चुने दमंगरा मुंहिंजो जियो चुने दर्दन आहे भॻो दर्दन आहे भॻो ओ ॾिसंदे ॾिसंदे चंड खे ॼण चंड खे काया दे अची वई मूंखे ईअं लॻो मूंखे ईअं लॻो ओ ॾिसंदे ॾिसंदे चंड खे ॼण चंड खे काया दे अची वई मूंखे ईअं लॻो वाह साईं वाह मूंखे ईअं लॻो वाह साईं वाह साईं वाह सो हिते नड़ी साई वठूं था मोटी अचूं था जल्दी तव्हां सां गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था तव्हां कैनेडा कीअं वञी सघो था या उते कीअं शिफ्ट थी सघो था इन वारे सां ख़ासि प्रोग्राम अॼु तरतीब ॾिनो आहे सो असां सां गॾु आमिर इस्माइल साहिब ऐं मिसिस आमिर इस्माइल इन वारे सां असांखे ब्रीफ कनि पिया अच्छा मिसिस आमिर इस्माइल आप मुझे ये बताएं कि बहुत सारे लोग ऐसे होते हैं जो माइग्रेट कर जाते हैं या वहाँ की शहरियत लेना चाहते हैं उनके लिए क्या तरीक़ेकार है बहुत सारे लोग जो इमिग्रेट करना चाहते हैं उनके लिए तो सबसे पहला ये है कि उनको क्राइटेरिया जो है उस पर पूरा उतरना ज़रूरी है अच्छा ये वो नहीं है यूएई वाला हिसाब नहीं है कि आप पहुंच जाएं या किसी भी तरीके से वीज़ा लें और पहुंच जाएं और जॉब मिल जाएगी यहाँ जो इनका गवर्नमेंट ऑफ कनाडा ने एक क्राइटेरिया दिया हुआ है आपको उस पर पूरा उतरना ज़रूरी है उसमें अगर आप पूरा उतरते हैं तो फिर इनविटेशन बेस्ड सिस्टम है ये आप पोल में एंट्री दे देते हैं फिर आप की जब फाइल ऊपर आती है जब आपका पूल में नाम आ जाता है तो फिर वो आपको आईटीए भेजते हैं और फिर आईटीए भेजने के बाद 6 मंथ्स लगते हैं आपको कनाडा जाने में वाह वाह अच्छा आप क्या कहेंगे सर इस पे मज़ीद तफसील उसमें ये है कि या मुझे ये बताएं कि किसी कैनेडियन लड़की से शादी कर लूँ जी बात बन जाएगी कैनेडियन लड़की से शादी करें लेकिन लेजिटिमेट यानी क्या कहना चाहिए ये ओरिजिनल शादी होनी चाहिए अच्छा तो स्पॉन्सरशिप होता है हमारे बहुत सारे पाकिस्तानी हजरात या ख़वातीन यहाँ शादी करते हैं या कहीं दुनिया में कहीं भी शादी करते हैं तो स्पाउसल स्पॉन्सरशिप है इसमें शामिल तो आप स्पाउस को अपने बुला सकते हैं लेकिन ये जो सिस्टम इन्होंने वज़ा किया हुआ है बड़ा इन्होंने सोच समझ के कि आप एक तो क्राइटेरिया पे पूरा उतरें और आप पूल ऑफ एप्लीकेंट्स के अंदर आएँ रैंकिंग सिस्टम के तहत आपको रैंक किया जाता है और फिर ड्रॉज करती है गवर्नमेंट ऑफ कैनेडा हर ड्रॉ में 3-4 हज़ार लोगों को सिलेक्ट करती है ड्रॉज होते हैं इन्विटेशन टू अप्लाई ITA फिर भेजती है अप्लाई फॉर व्हाट इमिग्रेशन बेसिकली तो आपने शुरू में प्रोफाइल बना लिया बाद में फिर वो आपको इन्वाइट करती है 1 बाय 1 वो आप लोगों को प्रोसेस करती है और फिर बैकग्राउंड चेक सिक्योरिटी चेक मेडिकल्स के बाद जांच पड़ताल करके वेरिफिकेशंस के बाद वो आपको परमानेंट रेजिडेंस देती है परमानेंट रेजिडेंस जब आपको मिल जाता है कनाडा में 3 साल तो फिर आप सिटीजनशिप अप्लाई करने के मजाज होते हैं अच्छा जी हाँ पहले परमानेंट रेजिडेंट जी हाँ 3 साल तक का परमानेंट रेजिडेंट होते हैं वो भी एज गुड एज सिटीजन होता है फर्क सिर्फ ये है गुड सिटीजन
एज गुड एज सिटीजन, यानी बिल्कुल मसावी है राइट सही। और रिस्पॉन्सिबिलिटी। खाली फ़र्क सिर्फ ये है कि आपके पास पासपोर्ट नहीं होता, 3 साल के बाद आप पासपोर्ट अप्लाई कर सकते हैं। चलिए, बहुत शुक्रिया आमिर इस्माइल साहब, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ लाए। बहुत सारी बातें रह गई प्रोग्राम, नवाज़ी साहब ने थैंक यू सो मच। थैंक यू मिसेस आमिर इस्माइल, आपका बहुत शुक्रिया। अदा जतन कुमार केवलानी, तव्हांजी वॾी महिरबानी। अदा राज साहब, तव्हांजा बि राज कंदा रहो, ईअं वॾी महिरबानी तव्हांजी बि। उस्ताद मरम साईं, तव्हांजा कुर्ब। गुल हसन मलिक साहिबु, आख़िर में तव्हां खां हिकिड़ो सुठो कलाम अञा ॿुधंदासीं। सो अॼोको प्रोग्राम हिते पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। हिन प्रोग्राम खां फ़ौरन बैदि हिकिड़ो करशी वारनि जो प्रोग्राम हलंदो जंहिंजो नाम आहे सिहत जो सफ़र। उन में मां तव्हां सां मुखातिब थींदुसि। सो सिहत जूं सलाहूं हूंदियूं आहिनि उन्हनि में। सो इहो प्रोग्राम लाज़िम ॾिसिजो। हिन प्रोग्राम खां फ़ौरन बैदि हलंदो। इरशाद जागीरणी हिन प्रोग्राम खां तव्हां खां मोकिलाए थो। जी लतीफ़ जी, मिठी ॿोली, पाण सदाईं गॾु। अल्लाह भाई। तूं छा ॼाणी दर्द असांजो, तोखे दिल न दर्दन वारी, तो वटि कहिड़ो क़द्रु असांजो, तूं पत्थर जो पुजारी। हिन प्यार में तकेई परेशान थी वया, हिन प्यार में तकेई परेशान थी वया। पसियो जल पिरीअ खे, पसियो जल पिरीअ खे हैरान थी वया। हिन प्यार में तकेई परेशान थी वया, हिन प्यार में तकेई परेशान थी वया। भगवान जी कंदे के पूजा बस रहा, भगवान जी कंदे के पूजा बस रहा। के तवरी पाणई, के तवरी पाणई भगवान थी वया। हिन प्यार में तकेई परेशान थी वया। पसियो जल पिरीअ खे, पसियो जल पिरीअ खे हैरान थी वया। हिन प्यार में तकेई परेशान थी वया। हिन प्यार में तकेई परेशान थी वया। आदम खे सजदो पाणई तोई कराइयो। आदम खे सजदो पाणई तोई कराइयो। आदम जा तवेरी, आदम जा तवेरी शैतान थी वया। हिन प्यार में तकेई
पसियो जल पिरीअ खे पसियो जल पिरीअ खे हैरान थी विया हिन प्यार में तकेई परेशान थी विया हिन प्यार में तकेई परेशान थी विया मंगरा जुनेद आहे हीअ राह अणांगी मंगरा जुनेद आहे हीअ राह अणांगी मस्तीअ में थी मस्त मस्तीअ में थी मस्त मस्तान थी विया हिन प्यार में तकेई परेशान थी